बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजे हथ में किताब अनमोल हीरा आहे, जंहिंमें मूं प्रोफेसर अमीना खमीसाणी ते आर्टिकल लिखियो आहे। मां उन आर्टिकल मां के ख़ासि ॻाल्हियूं अव्हांखे पढ़ी ॿुधायां थो। प्रोफेसर अमीना खमीसाणी, धीअ ख़ान साहब अली बख्श चन्ना कलेक्टर जो तालुक़ पाठ शरीफ़ जे इल्मी, अदबी, सक़ाफ़ती, समाजी, तहज़ीबी ऐं तइलीमी घराणे सां आहे, जिते संदसि जनमु 1919 ईस्वी में थियो। हिन बुनियादी ऐं मज़हबी तालीम पंहिंजे ॻोठ पाठ शरीफ़ मां हासिलु करे वधीक तालीम कराची मां हासिलु कई, जिते पीउ जी नौकरीअ सबबि संदन रिहाइश रही। उन खां पोइ लाहौर जे मशहूरु कैनेट कॉलेज फॉर गर्ल्स मां अंग्रेज़ीअ में BA जी डिग्री वरिताई। इहो कॉलेज बरे सग़ीर में पंहिंजी पढ़ाई जे हवाले सां सुठी नेकनामी रखंदो हो। पोइ जल्दी ई सिंध मोटी अची सिंध यूनिवर्सिटी मां अंग्रेज़ीअ में MA कयाई। सिंध यूनिवर्सिटीअ में हूअ क़ाबिल लेक्चरार मञी वेंदी हुई। हूअ प्रोफेसर ऐं अंग्रेज़ी शोबे जी सरबराह रही। संदसि शाह अब्दुल लतीफ़ भिटई जी शाइरीअ ते अंग्रेज़ीअ में केतिरा ई मक़ाला संदसि ज़हानत ऐं क़ाबिलियत जो सबूत आहिनि। पाण सिंध में अंग्रेज़ी अदब लाइ अहम मोनोग्राफ लिखियो, जंहिंखे 1975 ईस्वीअ में सिंध हालाजी सिंधीज़ कंट्रीब्यूशन टू इंग्लिश जे नाले सां छपाए पधिरो कयो हो। संदसि किताब जो मुहाक जग मशहूरु स्कॉलर डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच लिखियो हो। ही उहो किताबु आहे जंहिंमें सिंध जे 38 नामियारनि आलिमनि अदीबनि जी अंग्रेज़ी ॿोलीअ में लिखियल किताबनि जो आला अभ्यासी रायो आहे। उन्हनि अंग्रेज़ी लिखंदड़नि में हेठियूं शख़्सियतूं अहम आहिनि: शमसुल उलमा मिर्ज़ा कलीज बेग, लीलाराम वतणमल, दीवान ॾियाराम गिदूमल, परमानंद मेवाराम, होतचंद मोलचंद गुरबख्शाणी, जेठीमल परसराम गुलराजाणी, अलामा आया काज़ी, शमसुल उलमा डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोटो, मंघाराम मलकाणी, लाल संग अजवाई, जे अलाना, मोहम्मद इब्राहिम जोयो ऐं सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह। प्रोफेसर अमीना खमीसाणी न रुॻो आला दर्जे जी तइलीम ऐं तरबियत, वॾे पुटु रियाज़ PIA में इंजीनियर थियो, पुटु तारिक ब्रिटिश पेट्रोलियम कंपनी इस्लामाबाद में चेयरमैन थियो, धीउ यास्मीन डॉक्टर थी अमेरिका वसाई खे ॾिनी। पर संदसि ज़ेर तरबियत ऐं शागिर्दीअ में रहियल केतिरा ई शागिर्द वॾनि उहिदनि ते पहुची संदसि लाइ क़ाबिल फ़ख़्रु दिली ख़ुशीअ जो सबबु बणिया। मैडम अमीना खमीसाणी जंहिं 30 सालनि खां मथे तइलीमी ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं, सा अंग्रेज़ी अदब ऐं ॿोलीअ ते वॾी महारत रखंदी हुई। रोमांटिक मिस्टिसिज़म में हुनजो वर्ड्सवर्थ, शेले, बायरन ऐं ॿियनि अंग्रेज़ी ॿोलीअ में रोमानवी शाइरी कंदड़नि ते मुताइलो वसी हो। हूअ जॾहिं सिंध यूनिवर्सिटीअ में अंग्रेज़ीअ में लेक्चरार थी आई हुई त उहो दौरु अलामा आया काज़ी साहब जो पोयों दौरु ऐं डॉक्टर रज़ीदीन सिद्दीक़ीअ जी वाइस चांसलरीअ जो शुरूआती दौरु हो। ग़ुलाम मोहम्मद खमीसाणी सहितो सां लाऊं लहण खां पोइ हुन पंहिंजे नाले जे अॻियां अमीना खमीसाणी लिखणु शुरू कयो ऐं वफ़ात ताईं ईअं ई कयाई। संदसि पंहिंजे घरवारे DSP खमीसाणीअ सां तमामु घणी दिलि हुई, जेको साल 1972 ईस्वीअ में उन वक़्त जे होम सेक्रेटरी मोहम्मद ख़ान जूनेजे सां मीटिंग दौरान दिलि जे दौरे पवण सबबि वफ़ात करे वियो हो। पाण उन जे क़बर जे कतबे ते
शाह लतीफ़ जे बेत जूं ही इंतिहाई ॾुखायल ऐं सिक भरियूं सिटूं लिखरायूं हुआईं। हू त हुआ महिमान, मूं भाइयो मूंसां हमेशह हूंदा सुपरी। पंहिंजे अनमोल हयातीअ जा ॾींहं पूरा करण खां साल खनि अॻु संदसि ॿिए नंबर पुटु तारिक जो नौजवान पुटु हिकु हादसे में गुज़ारे वियो हो ऐं ॿियो पुटु फटिजी पियो हो। ॾाॾी हुजण जे नाते ऐं ज़ईफ़ उमिरि सबबु खेसि इन जे सदमे झोरे विधो हो ऐं हुन केॾांहुं निकिरणु तमामु घटाए छॾियो हो। उन खां अॻु हूअ आख़िरी भेरो सिंध यूनिवर्सिटी जे सॾ ते इंग्लिश डिपार्टमेंट पारां करायल हिकु प्रोग्राम 12 अक्टूबर 2005 ईस्वीअ ते शरीक थी हुई। पाण शाह जे रसाले जो मंज़ूम अंग्रेज़ी में तर्जुमो वॾे उत्साह सां लिखी पूरो कयो हुआईं, जंहिंखे साल 1994 ईस्वीअ में कल्चर डिपार्टमेंट वारनि छपरायो हो, पर उन में कंहिं सबब जे करे शाह लतीफ़ जा असुल बेत सिंधीअ में शाये थियल न हुआ। तंहिं करे प्रोफेसर अमीना खमीसाणीअ साल 2003 ईस्वीअ में उन वक़्त जे कल्चर डिपार्टमेंट जे सेक्रेटरी संदसि प्यारे ऐं क़ाबिल शागिर्द गुल मोहम्मद उमरानीअ सां इन ख़्वाहिश जो इज़हार कयो त संदसि किताब जो ॿियो एडिशन शाह लतीफ़ जे असुल बेतनि सां अचणु घुरिजे। उमरानी साहब पंहिंजे मानवारी उस्ताद जो मुकमिल मान रखंदे उहो कमु सर अंजाम ॾिनो ऐं ॿियो एडिशन 2003 में असुल बेतनि समेत छपिजी पधिरो थियो, जेको ही मां तव्हांखे ॾेखारियां थो, जेको ही आहे। जंहिं ते मैडम साहिबा ॾाढो ख़ुशि थी हुई ऐं हुन पंहिंजे प्यारे शागिर्द लाइ थैंक्स जो ख़त बि लिखियो हो। उन जा ॿ टे जुमिला मां अव्हांखे पढ़ी थो ॿुधायां। I am extremely grateful to my former intelligent and favorite student in English department, University of Sindh, at present Secretary of Culture and Tourism Department, Mr. Gul Mohammad Umrani, for having made immense efforts in this task. I am proud of his high position and pray for even a better future for him. प्रोफेसर अमीना खमीसाणी जॾहिं हैदराबाद अची रिहाइश इख़्तियार कई त खेसि शाह लतीफ़ खे सम्झण जो वधीक उत्साह मिलियो हो। शाह जे मेले जे मौक़े ते अदबी कॉन्फ्रेंसूं ऐं हैदराबाद जे इल्मी अदबी माहौल में शामिलु थियण जा खेसि कई मौक़ा मिलिया। हूअ जेका अंग्रेज़ी अदब में शेक्सपियर, शेले, वर्ड्सवर्थ, मिल्टन, जॉन कीट्स, T.S. एलियट, ब्राउनिंग, बायरन ऐं ॿियनि केतिरनि ई शाइरनि ते अबूर रखंदी हुई, सा हैदराबाद जे हिकु अदबी मेड़ाके में सुशीला मेहताणीअ खां निहायत आजिज़ी, इनकिसारी, सिक ऐं अंदर जी छिक मां शाह लतीफ़ जा ही आला ॿोल ॿुधे थी। अवल अलाह अलीम, आला आलम जो धणी। या वरी कंहिं ॿिए दफ़े नारू भगत खां शाह साहिब जी हीअ काफ़ी ॿुधे थी। कात क़रीबन जे अॻियां कत्यम की न की छा ॿुधायां। या जॾहिं कंहिं महफ़िल मौसीक़ीअ में हूअ उस्ताद मोहम्मद इब्राहिम खां भिटाईअ जो ही कलाम ॿुधे थी। धोबी मन जा न मेरा सिक जो घाट वधाइनि। ऐं फ़क़ीर अब्दुल गफ़ूर जो गूंजंदड़ आवाज़ जॾहिं संदसि
कननि ताईं रसे थो, मूंखे ॾूंगर ॾोरण आयो, केच वञनि। तॾहिं खेसि यादि पवे थो अंग्रेज़ दौरे हुकूमत में संदसि कामोरो पीउ बि सफ़ा सूफ़ी हो, जेको तसौफ़ जो क़ाइल हो ऐं कुझु सूफ़ी रंग में शाइरी बि कई हुअईं, ऐं हू पंहिंजे कलेक्टर पीउ जे छॾियल कम खे मुकमिल करण जी रथाबंदी कंदे शाह लतीफ़ जो तमामु गहराईअ सां ऐं घणो मुताइलो करे थी, ऐं नतीजे में असांखे सॼो शाह जो रिसालो अंग्रेज़ीअ में मंज़ूम ऐं तर्जुमे सां ॾिए थी। संदसि इहो कमाल जो कमु न रुॻो सिंध पर सॼी दुनिया जे अदब जे कम जो अनमोल ऐं लाजवाब कमु आहे। पाट शरीफ़ जे मर्दम ख़ैज़ ज़मीन ते 1919 ईस्वीअ में जनम वठंदड़ हिन बैन अल-क़वामी शख़्सियत 30/8/2007 ते पंहिंजे ख़ाकी जिस्म मां निकिरी पंहिंजे रूह जो अज़ली सफ़र शुरू कयो। खेसि सवें आलिन अखियुनि सां मेवा शाह क़ब्रिस्तान कराचीअ में मिटीअ माउ हवाले कयो वियो, जिते अॻे ई संदसि सूफ़ी मंश कलेक्टर पीउ, माउ ऐं भाउर आरामी हुआ, पर शायदि संदसि रूह उतां बि ज़रूरु हैदराबाद जे GOR वारे बाबन शाह मुक़ाम ॾांहुं निहारियो हूंदो, जिते संदसि हिकु भाउ, हिकु भेण ऐं घरवारो अब्दी निंड सुता पिया आहिनि, ऐं हिन उन महिल बि भिटाईअ जूं ही लाज़वाल सिटूं ज़रूरु वरजायूं हूंदियूं त हू त हुआ महिमान, मूं भाइयों मूं सी हमेशह हूंदा सुपर।